अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ संगत मां आहियां फराज शाह। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ मुल्क में जल्द चूंडूं कराइण जी हिमायत करे छॾी। ख़ानगी टीवी चैनल जी रिपोर्ट मूजिबि ज़रियनि तस्दीक़ कई आहे त नवाज़ शरीफ़ पार्टीअ जे सीनियर क़यादत सां मर्कज़ में हुकूमत छॾण जे ऑप्शन ते ॻाल्हि ॿोल कई आहे। नवाज़ शरीफ़ उन हवाले सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट समेत पार्टीअ जे आला अॻवाननि सां बि केतिरा ई भेरा ॻाल्हि ॿोल करे चुको आहे। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ तजवीज़ ॾिनी त वधीक वक़्तु हुकूमत में रहण मसइला हल करण बदिरां वधीक मसइला पैदा करण जी निशानी आहे, जॾहिं त हुकूमत खे समूरनि रियासती इदारनि जो हक़ीक़ी सहकार मिलणु घुरिजे हा। ज़रियनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़लुर रहमान समेत पीपी अॻवान हींअर ताईं हुकूमत छॾण जी तजवीज़ जी मुख़ालफ़त करे चुका आहिनि, पर सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बाद परवेज़ इलाहीअ खे पंजाब जो वॾो वज़ीर बणाइण उन इम्कान खे हथी ॾेई रहियो आहे।